पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कराची में दहशतगर्दी पाकिस्तान ते हमलो ऐं साज़िश आहे। हीउ धमाको बलोच भाइरनि ऐं भेनरुनि जे नाले ते कयो वियो। पुछण चाहियो थो त असांजे नौजवाननि खे बम में तब्दील करे कहिड़ा हक़ हासिल करे सघनि था। पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बलोच नौजवाननि खे चवण चाहियां थो त तव्हांजा कुझ माण्हू नाराज़ आहिनि पर अमन जदोजहद सां हक़ हासिल करे सघनि था। समूरनि मसइलनि जो हल जमहूरियत में ई आहे। पीपी चेयरमैन चयो त इमरान ख़ान ऐं उनजी साज़िशनि पाकिस्तान जे आइन खे पायमाल कयो आहे। ईअं नथो थी सघे त आइन खे टोड़ियो वञे ऐं उनजी का सज़ा न हुजे। 9 अप्रैल ते थियल साज़िश में डिप्टी स्पीकर सां गॾु स्पीकर ऐं सदर बि मुलविस आहे। जमहूरियत ऐं पार्लियामेंट ते हमलो थियो। चाहियूं था त हिन मामले जी जांच थियणु घुर्जे त राति जी उंधाई में छा थियो। हुन चयो त पहिरियों भेरो जमहूरी अदम एतमाद कामयाब थियो। गैर जमहूरी शख़्स असां ते मुसलत कयो वियो। उनखे जमहूरी तरीक़े सां घर भीड़ो कयो आहे। असां ज़ियाउल हक़ मुशर्रफ ऐं सिलेक्टेड निज़ाम जो मुक़ाबिलो कयो। हर उहो इदारो इमरान ख़ान जे निशाने ते आहे जंहिं न्यासी खे नाहे बचायो। हिक शख़्स जे करे समूरा इदारा तकरारी बणिजी विया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त इमरान ख़ान जी सियासत कूड़ ऐं प्रोपेगेंडा ते ॿधल आहे। समूरनि मसइलनि जो हल जमहूरियत में आहे। इमरान ख़ान मूंखे छो न बचायो मुहिम हलाए रहियो आहे। पाकिस्तान जे आइन खे टोड़ियो वियो ऐं काग़ज़ समझी फाड़ियो वियो। अमन ऐं तरक़ी ख़िलाफ़ साज़िश बर्दाश्त न कंदासीं।